नाज़रीन तबी अहम ख़बर अवां शेयर कंदालूं। कराची खां यूनिवर्सिटी में मुबैना आपघाती धमाके बैदि वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह चीनी कौंसलेट पहुची वियो। वॾे वज़ीर चीनी कौंसलेट जनरल खे धमाके बाबति ॼाण ॾिनी आहे। उन मौक़े ते वॾे वज़ीर धमाके जे नतीजे में 3 चीनी शहरियुनि जे मारिजण ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त कुझु साज़िशी अंसरनि खे पाक चीन शिराकतदारी पसंद नाहे। धमाके में मुलविस जवाबदारनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वेंदो। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा रहूं। कराची खां यूनिवर्सिटी में मुबैना आपघाती धमाके बैदि वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह चीनी कौंसलेट पहुची वियो आहे। वॾे वज़ीर चीनी कौंसलेट जनरल खे धमाके बाबति ॼाण ॾिनी आहे। उन मौक़े ते वॾे वज़ीर धमाके जी नतीजे में 3 शहरियुनि जे मारिजण ते अफ़सोस जो इज़हार कयो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त कुझु साज़िशी अंसरनि खे पाक चीन शिराकतदारी पसंद नाहे। धमाके में मुलविस जवाबदारनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वेंदो।